नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असी तक सोभودेरो में खबर दींदा हलूं तो सोभودेरो में SHO सोभودेरो محمد ھاشم سنيپ चेڪंग दौरान क्रिमिनल मुजरिम नेहाल चनो के पिस्टल समेत सोभा शाख पुल तां गिरफ्तार करे वरितो। सोभودेरो में भोमपटपुर लिंक रोड ते मंशियात फिरोश माशूक मल्ला के 330 ग्राम चर्च समेत गिरफ्तार करे केस दाखिल करे छडियो। मुख्तलिफ हंधनि ते चढ़ाई करे मक़तूल साहब शेख जे कत्ल केस में घुरबल मंगणे जा बिरादरी जे चइनि जवाबदारनि बख्त अली, इलियास, गुलाम शबीर, उमेद अली, बशीर मंगणे जो के गिरफ्तार करे अदालत में रिमांड वतो वियो। कुछ ॾींहं अॻु कत्ल थियल ॻोहारी औरत मक़तूल शबाना ज़ाल सुगेर मंगणे जो जे कत्ल में मुलविस शेख बिरादरी जे 9 जवाबदार गफूर, मेहर, यासीन, मीर शेख ऐं ॿियनि जवाबदारनि खे भी गिरफ्तार करे अदालत में पेश कयो वियो। SHO सोभودेरो محمد ھاشم मीडिया के ॿुधायो त SSP खैरपुर मलिक ज़फर इक़बाल जे हुकुम ते मंशियात फिरोश समाज दुश्मन अनासरनि खिलाफ सख्त कदम खयां वेंदा। अमनो अमान हर हाल में बहाल कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।